जे जगह ते असीं बीठा आहियूं ही ॻोठ साले सूमरो बस स्टॉप ऐं रावणनि जो पाड़ो आहे, बिल्कुलु रोड ते आहे। ऐं ही हालिया जेके बरसातूं हुयूं उन में ही तबाही ऐं बर्बादी जे किनारे ते पहुची वियो आहे। ही ग़रीब मिस्किन माण्हू जेके गाॾी हलाइण वारा, रोज़ानी मज़दूरी करण वारा, ही यूनियन काउंसिल मल्हण जो ॻोठ आहे, ही रावड़ा बिरादरी जो ॻोठ आहे। साले सूमरे स्टॉप ते तव्हां हिन जी पोज़ीशन ॾिसंदो ऐं जे अंदरूनी हालात ॾिसंदो त इंतिहाई माना गंभीर हालत लॻी पई आहे। ही मिस्किन माण्हू अटे गभे लाइ हिन वक़्तु सख़्तु तरीन मोहताज आहिनि ऐं जेके रोडनि रस्तनि ते बेयारो मददगार पियल आहिनि। हिननि जे घरनि जी अंदरूनी पोज़ीशनूं आहिनि उहे तव्हांखे अंदरि हली ॾेखारियूं था। ऐं ही तक़रीबन 40 घर आहिनि, हिन में तक़रीबन 300 खां वधीक जेके माण्हू आहिनि मुतासिर ऐं तबाही ऐं बर्बादी जे किनारे ते पहुची विया आहिनि। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा ही तव्हांखे हिननि जे घरनि जा अंदरूनी मंज़र ॾेखारियां त हे घर बरसाति खां पोइ ही रातो राति ही माण्हू मिस्किन माण्हू जेके गाॾी हलाइण वारा, रोज़ानी मज़दूरी करण वारा पंहिंजा घर टपड़ छॾे ऐं रोडनि रस्तनि ते पिया आहिनि। हींअर बेयारो मददगार आहिनि। पूरो ॻोठ जेको आहे, पूरो ॻोठ रावड़ा बिरादरी जो सभिनि जा सभु जॻह घर आहिनि उहे बिल्कुलु पाणी हेठि आहिनि ऐं पाण जेके से रोडनि रस्तनि ते हींअर बेयारो मददगार भटकी रहिया आहिनि। असां सां हिते नेकमर्द मौजूदु आहे, चाचो सांधियो जेको हिन ॻोठ जो नेकमर्द आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। त चाचो सांधियो हिन हवाले सां छा थो चवणु चाहे? साईं असीं ॿुढा पिया आहियूं, असांजा ॿार बच्चा अटो कोन थो मिले, असीं खाऊं साईं, बिल्कुलु तंग आहियूं। असीं हिकिड़ी अदी मौजूदु हिते आहे, अदी असीं हुन खां पुछंदासीं त अदी ही पंहिंजा ॾुख सूर कहिड़ा थी ॿुधाए। असां रोड ते वेठा आहियूं, जे ज़ख़्मी आहे वीचारा ज़ख़्म थी विया आहिनि, जे ग़रीब गुरबू असां आहियूं तमामु, जे करे असां मजबूर आहियूं, जे असांखे मानी जो टुकर नथो मिले। ॿारनि खे राशन पाणी असांजी मदद इहो चाहे थो, जे असांजा घर डुबी विया आहिनि, जे असांजा ठा ठिकर कोन वरितो आहे। चाचो वॾू मौजूदु आहे, पुछूं था हुन खां त हू छा थो चवणु चाहे? बाबा इहो ई असांखां महिरबानी इहा करियो, थोरो लख थोरो इहा करियो त असांखे संभालियो, असांजा ॿार बच्चा रोडनि खां बचायो ऐं असांजी मदद करियो। मोती जाइ ते पिया आहियूं, हेॾां रोड हेॾां पाणी, बचनि खे मायूं असां पाण झले वेठा आहियूं त हेॾां वेंदो ॿार गाॾी मारी ॾिजे, हेॾां वेंदो पाणी में ॿुॾी मरंदो। असां पाण ॿारनि खे झले वेठा आहियूं घरनि में झुपड़ियुनि में, हुन खां मदद थी सघे त अची असांजी मदद करे। न को असांखे राशन पाणी ॾिनो आहे, न कुझु ॿुॾी विया आहियूं ग़रीब, न कपिड़ो न गंदीअ सां हटाए सभु टुलनि पिया। असां बचड़ा नंढड़ा सगीर खणी रोड ते रही, हुकूमत सरकार असांजी ग़रीबनि जी मदद नथा करियो सघनि। ॾींहं त उन्हनि खे जेके खाए वञनि पाण अची असांखे ॾियो वञनि त वॾी महिरबानी उन्हनि। अच्छा, ये बेनज़ीर वारा जेके पैसा आहिनि तव्हांजे ॻोठ में कंहिंखे मिलनि था? असांखे कोन थो मिले, रुपए कोन थो, असां केरु कोन थो ॾे, हुकूमत पैसा ई नथा ॾियनि, कुझु ई कोन। असां मागे रोड ते हेठि मजबूरी ख़ातिर नंढा नंढा सगीर खणी रोड ते हेठि न असां घर न तड़, कुझु ई कोन्हे। ग़रीबनि जो केर ई कोन, जे हुजे सरकार हुकूमत ग़रीबनि जी मदद करे था सघे। ग़रीब माण्हू ॿुढा पिया आहियूं, केॾा वञूं केॾा न वञूं, असांखे कुझु न कुझु असांजो मसइलो करे वञो। अच्छा, पाणी कोन कढायो त हिन जा तकलीफ़ुनि में बीमारियुनि में माण्हू वटिजी रहिया आहिनि। हा, मच्छर खाए पिया, बीमारी वधी पई आहे, या छा करियो, केॾा वञूं, परेशान थी वेठा आहियूं। मालो थी विया आहिनि, माण्हू घर अहिड़ा अहिड़ा निकिता आहिनि मच्छरनि में। ॻोठ ॿुॾी वियो, तव्हांजा गाॾा ॿुॾी विया, तव्हांजो रोज़गार बंदि थी वियो, हाणे रोज़गार तव्हां कीअं पिया करियो? बुख पिया मारियूं, किथे रोज़गार पिया करियो, केॾा वञूं। ॿार खणी पके ते वेठा, कंहिं न कंहिं असांखे ॾींदो, पर असांखे ॾियण जो प्रोग्राम कोन, अलाए छा मसइलो आहे हिननि जो। पोइ आयो आहे तव्हां वटि को लड़ी? केरु कोन आयो आहे, का शइ कोन मिली असांखे, असांखे ईअं ई वेठा आहियूं बाबा। ॿार बच्चा खणी ॿाहिरि वेठा आहियूं, असां हिते केरु धणी कोन्हे असांजो, केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हीउ जेको रावड़ा बिरादरी जो ॻोठ आहे, साले सूमरे बस स्टॉप, तालुको मातली, ज़िलो बद्दी, इन में ही 10 ॾींहंनि खां बरसाति जे पाणी जे घेरे में आहे। माण्हू पंहिंजा सिर बचाए सिर्फ़ु रोडनि ते रस्तनि ते बीठा आहिनि। हिन जो चवणु आहे त हिकु तरफ़ पाणी आहे त ॿिए तरफ़ रोड जेको मेन रोड टंडो गुलामली रोड आहे, ऐं हिते में असीं ज़िंदगी मौत जे विच जे वाटे में चौवाटे ते पियल आहियूं। इन चौवाटे मां असांखे कढण जे लाइ हिन ॻोठ मां असांखे ॿियो न त पाणी कढाए असांखे हिते असांजा भरा सबरा अजा ठाराए ॾिना वञनि, असांजे ॿारनि खे बुख उजाइण जे लाइ कुझु राशन ॾिनो वञे, ऐं इन खां अलावा असांखे दवाउनि जो बंदोबस्तु करियो वञे, जिते ॿार जेके से मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि में इलाही वधिजी रहिया आहिनि, माण्हू तकलीफ़ में आहिनि। सरकार खे घुर्जे हिते जे तक जे MLA मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर खे हिननि अपील कई आहे, हिननि तक जे MPA ॾाॾा मोहम्मद हालिपुट खे गुज़ारिश कई आहे त ख़ुदारा
ॿियनि जी जीअं मदद करियो था, ॿियनि जी जीअं वार लाओ था, वोटनि जी इलेक्शन जे टाइम ते जॾहिं ख़बरचार असांजी वठो था त हिन तकलीफ़ हिन ॾुखाई वारे माहौल में बि असांजी ख़बर वठो त जीअं असीं हिन ॾुखाई वारे माहौल मां निकिरी वरी पंहिंजी गुज़र सफ़र में लॻी वञूं। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर, मातली।